आओ उलमा से पूछ ले। अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में दिली दुआ है त अल्लाह तबारक व तआला मूंखे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ ऐं सआदत अता फ़रमाए। उहो ॿुधी करे असां सभिनी खे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ ऐं सआदत अता फ़रमाए। अज़ीज़ो दोस्तो बुज़ुर्गो, जीअं जो तव्हांजे इल्म में आहे त असां नमाज जा मसाइल बयान करे रहिया आहियूं। गुज़िश्ता जुमा जॾहिं असां क़िरात मुकमल कंदा आहियूं, रुकू में वेंदा आहियूं, उन जी जेकी तकबीर आहे, तकबीरात जे हवाले सां बयानु कयोसीं। ऐं रुकू में वञण जो जेको तरीक़ेकार आहे, यानी इंसान जॾहिं क़िरात मुकमल करे रुकू में वञे त हथ रुकू ते गोॾनि ते अहिड़े तरीक़े सां रखे जो गोॾनि खे मज़बूती सां पकिड़े रहियो आहे, खुलियल हुजे न हथ गोॾनि खे पकिड़े रहियो आहे। ऐं पंहिंजी जेकी आहे पुठी जेकी आहे सिधी रखे। इहो अहादीस में महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हुकुम फरमायो त पंहिंजी पुठी जेकी आहे न सिधी रखो। ऐं जंहिंजी पुठी सिधी न आहे रुकू ऐं सजदनि में, माना इन में झुकाव न हुजे, सजदे में रुकू में आहे त सफ़ा हीअं सिधी हुजे, ऐं जेकॾहिं सजदे में आहे त बि हीअं सिधी हुजे। इन में हीअं झुकाव या टेढ़ो पर या पाण में सुस्तापी सां सजदो न कयो वञे, पूरी तवज्जो सां सजदो कयो वञे। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जंहिंजो रुकू ऐं सजदे में पुठी सिधी न हूंदी त उनजी नमाज मुकम्मल न आहे। इन जे करे छो जो इंसान जॾहिं जवानी में हूंदो आहे त आइन जवानी में इंसान पुठी सिधी करे सघंदो आहे। हिकु आहे बचपन, हिकु आहे पोढ़ाप। जॾहिं इंसान आइन जवानी में हूंदो आहे न त पोइ इहा पुठी सिधी करे सघंदो आहे, त उन वक़्त ते हुकुम आहे त इहा सिधी हुजे। पोइ जॾहिं उमिरि जे तक़ाज़े जे मुताबिक़ या कोई जिस्मानी मजबूरी आहे, जिस्मानी का कमज़ोरी आहे, जिस्म में कोई मसइलो आहे जंहिंजे करे सफ़ा सिधी नथो करे सघे, पोइ जीअं शरीयत उनखे इजाज़त ॾिनी आहे, जीअं आसानी थिए, पोइ उनजे लाइ इहो हुकुम न चवंदासीं त लाज़मी तौर ते इनखे सिधी करणी आहे। छो जो हर माण्हू जे लाइ अहकाम उनजे हालात जे मुताबिक़ हूंदा आहिनि, पर इब्तिदान हुकुम इहो ई हूंदो त जंहिंखे ताक़त आहे पंहिंजी पुठी सिधी करण जो, उहो पुठी सिधी करे। पुठी सिधी नथो करे त उनजी नमाज नामुकम्मल हूंदी, यानी मुकम्मल नमाज त थी वेंदी, लेकिन जेको नमाज जा जेके समरात आहिनि, फ़वाइद आहिनि, उनखां पूरी तरह जेको आहे न फ़ाइदो हासिल न करे सघंदो। ऐं अहिड़े तरीक़े सां हिकु मसइलो हूंदो आहे तादील अरकान जो, तमानी जेको इत्मिनान हूंदो आहे नमाज जे अंदरि, इन ते महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम बि ताक़ीदन हुकुम फरमायो त नमाज जॾहिं बि अदा करो हर रुकुन इत्मिनान सां अदा कयो। ऐं बारहा महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा किराम खे नमाज ॿीहर पढ़ाई आहे ऐं वरी उन्हनि खे सेखारियो वियो आहे। त इन हवाले सां मां अॼु कुझु अहादीस, छो जो कुझु हज़रात ईअं हूंदा आहिनि त नमाज अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾींदो आहे, लेकिन नमाज जेके हुकूक आहिनि उहे सही अदा न कंदा आहिनि। तेज़ी सां मां कुझु अहादीसूं बयानु कंदुमि इन हवाले सां त नमाज में एतिदाल हुजे, इत्मिनान हुजे। हिकु मरतबा बावाज़ बुलंद दुरूद पाक पढ़ंदा, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन मादिनिल जूदि वल करम व आलिहि व अस्हाबि व बारिक व सल्लिम। सही बुखारी में हदीस पाक आहे 757 नंबर। इन खां अलावा इहा हदीस पाक सही बुखारी में मुतअद्दिद मरतबा आहे, सही मुस्लिम में बि आहे। सिर्फ़ु इहा हिकु मरतबा हदीस बयानु थो कयां जंहिंमें मसइलो वाज़े थींदो ऐं कंहिं में इख़्तिलाफ़ हूंदो अल्फाज़ जो, उनखे मां बयानु कंदुमि। सही बुखारी जी 757 नंबर हदीस आहे हज़रत सय्यदुना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु का अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दखल अल मस्जिद। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद में दाखिल थिया। फदखल रजुलन, त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सां हिकु शख्स भी दाखिल थियो। फसल्ला, उन नमाज पढ़ी। फसल्लम अला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नमाज पढ़ी करे वो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में हाज़िर थी करे सलाम अर्ज़ कई। फरद्द, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो जवाब ॾिनो। वक़ाल इरजि फसल्ली फ़इन्नका लम तुसल्ली। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सलाम जो जवाब ॾेई करे हुकुम फरमाया त हाणे वञ वरी नमाज पढ़ त तव्हां नमाज नाहे पढ़ी।
फरजा युसल्ली कमा सल्ला सुम्मा जाअ फसल्लम अला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फक़ाल इरजी फसल्ली फ़इन्नका लम तुसल्ली। जीअं महबूब अलैहिस्सलातु उनखे हुकुम ॾिनो त हू वियो नमाज़ पढ़ी, जीअं पहिरियों नमाज़ पढ़ी उअं ई नमाज़ उन पढ़ी। वरी वापसि हुज़ूर अलैहिस्सलातु वसल्लम बारगाह में आयो, सलाम अर्ज़ कयूं, महबूब अलैहिस्सलातु वसल्लम जवाबु ॾिनो। महबूब अलैहिस्सलातु वसल्लम फरमायो इरजी, वरी वञ, नमाज़ तव्हां जेके आहे न नाहे पढ़ी, वरी पढ़िजो। त हदीस पाक में इन में त 3 मरतबा महबूब अलैहिस्सलातु वसलाम उनखे लोटायो। पोइ जॾहिं 3 मरतबो उहो वापसि आया त महबूब अलैहिस्सलातु 3 मरतबो उन्हनि खे चयो त पढ़ी अचो। त उन अर्ज़ु कयो फ़क़ाल वल्लज़ी बअसका बिलहक़ि मा उहसिनु गैरहू। त उन कसम खणी चयो, उन ज़ात जी कसम जंहिं तव्हांखे हक़ सां गॾु मोकिलियो, हक़ सां गॾु मबऊस फरमायो आहे, मां इन खां वधीक बहितर नमाज़ नथो पढ़ी सघां। उन अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे नमाज़ सिखायो। फ़अल्लिमनी फ़क़ाल इज़ा कुमत इला सलाती फ़कब्बिर, जॾहिं तूं नमाज़ जो इरादो कर नमाज़ में अल्लाहु अकबर चओ। सुम्मा इक़रा मा तयस्सर मअक मिनल क़ुरान, ऐं पोइ क़ुरान पढ़ जेको तोखे मुयसर अचे, आसान थिए। सुम्मा रका हत्ता ततमइन्न राकिअन, पोइ तूं रुकू कर इन अंदाज में जो इत्मीनान सां रुकू कर, जल्दबाज़ी न हुजे, बस वञी करे वापसि न उथी आ, वञ इत्मीनान सां रुकू कर। सुम्मा रफ़ा हत्ता तादिल क़ाइमन, महबूब अलैहिस्सलातु वसलाम फरमायो पोइ पंहिंजो जेको आहे न सर मथे कर, हत्ता के तुंहिंजो जिस्म जेको आहे बिल्कुलु सिधो थी वञे, तादिल। उन खां बाद महबूब अलैहिस्सलातु वसलाम फरमायो सुम मस्जिद हत्ता ततमइन्न साजिदन, पोइ तूं सजदो कर इत्मीनान सां सजदो कर, ईअं न त बस रखी करे वञ मथो रखी करे अल्लाह तो न, इत्मीनान सां सजदो कर। सुम मरफ़ा हत्ता ततमइन्न जालिसन, पोइ महबूब अलैहिस्सलातु वसलाम फरमायो हाणे सजदे खां जॾहिं सर मथे कर, इत्मीनान सां जेको आहे न वेही रहो, ऐं वरी ॿियो सजदो कर। ऐं वफ़अल ज़ालिका फ़ी सलातिका कुल्लिहा, महबूब अलैहिस्सलातु वसलाम ईअं जेको आहे पंहिंजी पूरी जी पूरी नमाज़ पढ़, यानी हर रुकुन जेको अदा करें उनखे इत्मीनान सां अदा कर। त इन जे करे इमाम शाफ़ई ऐं इमाम अहमद बिन हम्बल जे नज़दीक इहो फ़र्ज़ आहे, यानी इत्मीनान सां इन अहादीस जे नज़दीक, इन अहादीस में इमाम शाफ़ी फरमाईंदा आहिनि जेको इत्मीनान सां माना वियो ऐं वापसि आयो, इमाम अहमद बिन हम्बल ऐं इमाम शाफ़ी ऐं अहनाफ ऐं इमाम अबू यूसुफ जे नज़दीक उनजी नमाज़ न थींदी। उहे इन मां फ़र्ज़ जो हुकुम ॾिनो, यानी उन्हनि जे नज़दीक तादील अरकान, इत्मीनान सां नमाज़ पढ़णु इहो फ़र्ज़ आहे। असांजे इमाम आज़म अबू हनीफ़ा जे नज़दीक क़ौमा ऐं जलसो वाजिब आहे ऐं इन में इत्मीनान सुन्नत आहे। त इन जे करे जॾहिं बि नमाज़ पढ़ूं इन अहादीस खे पेश नज़र रखूं, ईअं न थिए जो नमाज़ त असां पढ़ूं लेकिन इत्मीनान सां न पढ़ूं। त इमाम आज़म अबू हनीफ़ा जे नज़दीक उनजी नमाज़ थी वेंदी लेकिन उनखे पूरा फ़वाइद न मिलंदा। ईअं ई इहो ई हदीस पाक सही बुखारी जी 793 नंबर हदीस में इहो ई मफ़हूम आहे। ऐं ईअं ई इहो ई हदीस पाक, इहो जेको मां मफ़हूम बयानु कयुमि, सही बुखारी जी 6251 नंबर हदीस में बि आहे, ऐं 6667 नंबर हदीस सही बुखारी जी, ऐं मुस्नद अहमद बिन हम्बल 18995 नंबर हदीस आहे। इहो ई मफ़हूम आहे, मां बयानु कयां थो त हज़रत अबू राफ़े खां रिवायत आहे, वकाना उहे फरमाइनि वकाना मिन असहाबि नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम क़ाल, अबू राफ़े फरमाइनि था त महबूब अलैहिस्सलातु वसलाम जे सहाबा मां कीअं असांखे इहो ॿुधायो, जा रजुलुन रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जालिसुन फिल मस्जिद, त हिकु शख़्स आयो ऐं महबूब अलैहिस्सलातु वसलाम उन वक़्तु मस्जिद शरीफ में तशरीफ़ फरमा हुआ। फ़सल्ला क़रीबन मिन्हु, त उन शख़्स महबूब अलैहिस्सलातु वसलाम जे करीब में वेझो वेझो नमाज़ पढ़ी। सुम्मा इनसरफ़ इला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़सल्लम अलैहि, पोइ सलाम फिरण खां बाद हुज़ूर अलैहिस्सलातु वसलाम जी बारगाह में आया, सलाम अर्ज़ कयूं। फ़क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अईद सलातका फ़इन्नका लम तुसल्ली, पंहिंजी नमाज़ लोटा ॿीहर पढ़, नमाज़ जो इयादो कर, जो तव्हां नमाज़ नाहे पढ़ी। क़ाल फ़रजा फ़सल्ला, वो आयो उन नमाज़ पढ़ी।
कनहवी मिम्मा सल्ला, उन वांगुर नमाज पढ़ी मिसल जीअं पहिरियों नमाज पढ़ी। वरी हुज़ूर जी बारगाह में सुम्मा इनसरफ इला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़ाल लहू आइद सलातक फ़इन्नक लम तुसल्ली। महबूब अलैहिस्सलाम वरी हुकुम ॾिनो त नमाज जो इयादो कर, नमाज के लोटा, नमाज के ॿीहर पढ़, तव्हां नमाज न पढ़ी। उन खां बाद फ़क़ाल या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लिमनी कैफ़ अस्नाउ, मूंखे ॿुधाओ त मां नमाज कीअं पढ़ां। त पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इदा इस्तक़बल त अल क़िबलत, जॾहिं तव्हां क़िबले जी तरफ़ मुतवज्जे थियो, मुंहुं क़िबले जी करो, फ़कब्बिर अल्लाहु अकबर चओ, सुम्मा इक़रा बि उम्मिल क़ुरानी, पोइ उम्मुल क़ुरान यानी सूरतुल फ़ातिहा पढ़ो, सुम्मा इक़रा बिमा शिअत, पोइ जेको तुंहिंजी दिलि चाहे उहो पढ़। फ़इदा रकाता फ़जअल राहतैका अला रुकबतैका, जॾहिं तूं रुकू करें त पंहिंजो हथेलियूं पंहिंजे गोॾनि ते रख। वमदुद ज़हरका, ऐं पंहिंजी पुठी खे फैलाए छॾ, सिधो रख। व मकिन ली रुकूइका व मकिन, इहा हदीस जेको ऐं रुकू जेको इत्मिनान सां कर, तमामु तादील अरकान सां, यानी जॾहिं रुकू करें त जोड़ जोड़ सां सही हालत में हुजे, माना पूरो इत्मिनान सां, ईअं न रुकू में वियो ऐं वापसि उथियो। उनखां बाद महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो फ़इदा रफ़अत रअसका फ़अक़िम सुल्बका हत्ता तर्जिअल इज़ामु इला मफ़ासिलिहा। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जॾहिं रुकू सही तरीक़े सां इत्मिनान सां करे चुको, हाणे पंहिंजो सर मथे खण, हाणे रुकू खां सिधो थियो एतिरे ताईं जो तुंहिंजी जेकी सुल्ब आहे, पुठी जेकी आहे उहा सफ़ा सिधी थी वञे, एतिरी सिधी थी वञे जो हर जोड़ पंहिंजी जॻह ते अची वञे। इन खां पहिरियां वरी सजदे जे लाइ न वञ। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम अॻिते फरमायो व इदा सजदत फ़मकिन, जॾहिं सजदो करें त इत्मिनान सां, पूरी तवज्जो सां, पूरी दिलि लगी सां जेको आहे सजदो कर। फ़मकिन लि सुजूदिका, ऐं सजदे में पूरी तवज्जो हुजे, वञी करे वापसि न अच। फ़इदा रफ़अत रअसका फ़जलिस अला फ़ख़िदिकल युसरा, यानी सजदे का उथे त पंहिंजी खबी रान ते वे। इसना ज़ालिका फ़ी कुल्लि रक़अतिन व सजदतिन, इहो ई अमल जेको आहे पंहिंजी हर रक़ात ऐं हर सजदे में कर। यानी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे नमाज ॿीहर पढ़ाई। अॼु त ख़ैर उहो दौर न आहे जेकॾहिं असां कंहिंखे चऊं तव्हां नमाज ग़लति पढ़ी आहे वरी पढ़, शायदि कोई जेको आहे न इन ॻाल्हि खे सीरियस वठे, लेकिन छो जो हिकिड़ो शख़्स अरसो दराज गुज़ारे रहियो हूंदो आहे न, पोइ उनखे जेकॾहिं सम्झायो वञे न त के सम्झ वठंदा आहिनि। अक्सरियत जेको मुंहिंजो तजुर्बो आहे सम्झ न वठंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि हाणे मां एतिरो अर्सो नमाज़ पढ़ी ग़लति पढ़ी आहियां, नमाज़ सही थो पढ़ां। त पोइ चवण जो मक़सदु जॾहिं इल्मु हदीस जे हवाले सां मिली वञे त महबूब अलैहिस्सलाम हुकुम ॾिनो त जॾहिं रुकू जे लाइ वञो त इत्मिनान सां रुकू, वञी करे वापसि न अचो, ऐं जॾहिं वरी समी अल्लाहु लिमन हमीदा थिए त एतिरो देरि बीहो जो तव्हांजा जेके आज़ा आहिनि, जेके जोड़ आहिनि पंहिंजी जॻहियुनि ते पुॼी वञनि। ईअं ई हर रुकुन इत्मिनान सां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जेको हुकुम ॾिनो आहे। इंशाअल्लाह मज़ीद इन ते मां आईंदा जुमा अहादीस बयानु कंदुमि, जेके सही तरीक़े सां पुठी सिधी नथा कनि या तादील अरकान यानी रुकू में वञी करे वापसि था अचनि, सजदे में वञी करे वापसि था अचनि, या ॿिनि सजदनि जे विच में वेहनि नथा, त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि जे लाइ वईदूं छा बयानु फरमायूं आहिनि जो उन्हनि नमाज़ पढ़ण जे बावजूदि जेके हक़ीक़ी बरकतूं आहिनि उनखां महरूम था रहिजी वञनि। ऐं हिकु ऐलान बि समात कंदा हलो त अल्हम्दुलिल्लाह अॼु राति शब मेराज जी बाबरकत राति आहे, इन में अल्हम्दुलिल्लाह असां इज्तिमाई ज़िक्र नाज जो एहतमाम कयो आहे। त नात ख़ानी अल्हम्दुलिल्लाह इशा जी नमाज़ खां फ़ौरन बाद शुरू थी वेंदी, ऐं उनखां बाद तक़रीबन नमाज पौणे 8 बजे ताईं तक़रीबन नात ख़ानी शुरू थी वेंदी, ऐं तक़रीबन 8:40-45 जे क़रीब मुख़्तसर बयानु शुरू थींदो, ऐं 9:30 बजे सलातो तस्बीह बा जमात अदा कई वेंदी। 9:30 बजे सलातो तस्बीह बा जमात अदा कई वेंदी इंशाअल्लाहुल अज़ीज़। ऐं उनखां बाद हर अहल इल्म खे ख़बर आहे मुख़्तसर ज़िकिर थींदो आहे, दुआ थींदो आहे, ऐं दुआ खां बाद लंगर। ऐं अॼु जी राति जी मुनासिबत सां हिकु मां जेके आहिनि हदीस, छो जो अॼु जे हवाले सां बाबरकत राति आहे, हिकु हदीस मां बयानु कंदो हलां। इहो अहादीस में काफ़ी किताबनि में इन हदीस पाक जो ज़िक्र आहे। अॼु जी राति जी हिकु इबादत 12 रकात नफ़िल आहिनि,
जेके महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हुकुम ॾिनो ऐं जा फ़ज़ाइल तमामु घणा बयानु थियल आहिनि। मां हिकु जेको हिकु फ़ज़ीलत शुअबुल ईमान मां इमाम बैहक़ी शुअबुल ईमान में 3531 अॼु वारी राति आहे शब मेराज आहे, इन में 12 रकात नफ़िल पढ़िया वेंदा आहिनि ऐं अॻिले ॾींहं जो रोज़ो रखियो वेंदो आहे। इन जी बरकत एॾी आहे, फ़वाइद एॾा आहिनि, जेके फ़वाइद ॿुधाए तमामु घणा आहिनि। मां सिर्फ़ु हिकिड़ी जेके आहिनि फ़ज़ीलत बयानु थो कयां इन हदीस जे पेश नज़र। शुअबुल ईमान जिल्द 5 सफ़ो नंबर 346 3531 नंबर हदीस आहे। हज़रत सय्यदना अनस बिन मालिक अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्नहु क़ाल, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम बयान फरमायो, फी रजबिन लैलतुन, माह रजब में, रजब जे महीने में हिकु रात आहे, कहिड़ी रात आहे, युक्तबु लिल आमिल फीहा हसनातु मियति सना, जो इन रात में जेको इबादत कंदो आहे, जेको ज़िक्र अज़कार कंदो आहे, उन जे लाइ 100 सालनि जी इबादत जो अजर सवाब लिखियो वेंदो आहे। सुभान अल्लाह। इन खां बाद महबूब अलैहिस्सलाम कहिड़ी रात आहे, वज़ालिका लिसलासी बकीना मिन रजबिन, उहा माह रमज़ान जी 27वीं रात आहे, यानी अञा 3 ॾींहं बक़ाया हुजनि महीने मुकमल थियण में, जेकी रात बचे थी उहा इहा रात आहे। इहो अहले इल्म ॼाणनि था त बयानु करण जो तरीक़ेकार हूंदो आहे 27वीं रजब खे इन अंदाज़ में बयानु कयूं, यानी 27वीं रजब जी जेकी रात आहे उन जो जेको अमल आहे, अजर ओ सवाब आहे, जेको इन रात में इबादतूं कंदो, ज़िक्र अज़कार कंदो, ॿिया करे, अजर ओ सवाब 100 सालनि जी इबादत जो आहे। ऐं हिकु अमल इन हदीस पाक में महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, फमन सल्ला फीहा इस्नतई आशरत रकातन, जेको इनमें 12 रकाता पढ़े नफिल, कहिड़े तरीक़े सां, यकरो फी कुल रकातिन फातिहतल किताब वसूरतन मिनल कुरान, हर रकात में सूरतुल फातिहा खां बाद का भी सूरत पढ़े जेकी उनके आसान थे। फी कुल रकातिन यतशहदु, हर 2 रकातन ते तशहुद करे, यानी 2 रकात करे पढ़े, जेको इशारो, यानी हर 2 रकाते वे तशहुद पढ़े, यानी अतहियात पढ़े, दुरूद इब्राहिम पढ़े, दुआ पढ़े, उनखां बाद वयुसल्लिमु फी आखिरिहिन, उन सलाम फेरे। इन तरीक़े सां 12 रकाता पढ़े। जॾहिं 12 रकातूं मुकम्मल थी वञनि, सुम्मा यक़ूलु सुब्हानल्लाहि वल्हम्दुलिल्लाहि वला इलाहा इल्लल्लाहु वल्लाहु अकबर 100 मर्रा, 100 मरतबा इहो हिस्सो पढ़े 3 कलमे, सुब्हानल्लाहि वल्हम्दुलिल्लाहि वला इलाहा इल्लल्लाहु वल्लाहु अकबर, ऐं 100 मरतबा इस्तिग़फ़ार वयस्तग़फिरुल्लाह, यानी 100 मरतबा इस्तिग़फ़ार, अस्तग़फिरुल्लाह एतिरो पढ़े, अस्तग़फिरुल्लाह रब्बी पढ़े, अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि, इस्तिग़फ़ार जे जेके अल्फाज़ आहिनि, यानी घटि में घटि एतिरो पढ़े, अस्तग़फिरुल्लाह रब्बी अस्तग़फिरुल्लाह रब्बी अस्तग़फिरुल्लाह रब्बी, उनखे इस्तिग़फ़ार यानी इन ते अमल थियूं। 100 मरतबा 3 कलमे जो पहिरियों हिस्सो 100 मरतबा इस्तिग़फ़ार। उनखां बाद महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो वयुसल्ली अलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 100 मर्रा, ऐं 100 मरतबा दुरूद पाक पढ़े, यानी मुंहिंजी ज़ात ते 100 मरतबा कोई भी दुरूद पाक पढ़े। वयदउ लिनफ्सिही मा शा मिन अम्रि दुनियाहु व आखिरतिही, पोइ उनखां बाद पंहिंजे कंहिं बि दुनियावी हाजत जे लाइ, आख़िरी हाजत, आख़िरत जी हाजत लाइ जेकी बि दुआ घुरे, ऐं वयुस्बिहु साइमन, ऐं सुबुह जो रोज़ो रखे, फ़इन्नल्लाह यस्तजीबु दुआअहु कुल्लहु, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम उनजी हर दुआ की कबूल फरमाइंदे, सिवाय इल्ला अन यदउ फी मासियतिन, सिवाय उन दुआ जे जेकी गुनाह जे लाइ दुआ कई, सभु अमल करण जे बावजूदि दुआ कई त मूंखे फलां गुनाह करणु, मां चोरी करे वञा, फलां ज़िन कमु, माना गुनाह जी इलावा जेकी बि ख़ैर जी दुआ करे, चाहे उहा ख़ैर दुनिया सां ताल्लुक़ रखे थो, आख़िरत सां ताल्लुक़ रखे थो, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उनजी हर दुआ क़बूल कई वेंदी। त इन जंहिंखे तौफ़ीक़ मिले, जंहिंखे सआदत, जंहिंजो इरादो हुजे, नियत करे छॾियो, अल्लाह तबारक व ताला नियत जो अजर सवाब अता फरमाईंदो। ऐं जंहिंखे वक़्तु हुजे त उहो इहे नवाफ़िल पढ़े इन राति, अॼु वारी राति बाबरकत रात, हर कंहिंखे कोई न कोई हाजत मसाइल हर कंहिंखे हूंदा आहिनि, जेको बि दिलि में तमामु घणियूं हाजतूं दुनिया जे हवाले सां, आख़िरत जे हवाले सां, पंहिंजी आल औलाद जे हवाले सां, रिश्तेदारनि जे हवाले सां हाजतूं हूंदियूं आहिनि, त पोइ इन ते अमल करे, अॼु जो इहे राति इबादत बि करे, अॻिले ॾींहं जो रोज़ो बि रखे, अल्लाह तबारक व ताला तमामु बरकतूं अता फरमाईंदो, असांजे सोच खां बि वधीक।
अल्लाह अज़्ज़ व जल खां दुआ आहे जेको कुझु मां बयानु कयुमि दौरान गुफ़्तगू जेकॾहिं बेअदबाना अल्फाज़ निकिरी विया हुजनि अल्लाह ताला माफ़ फरमाए इनखे यादि रखण जी ॿियनि तक पुॼण जी तौफ़ीक़ सादत अता फरमाए वमा अलैया इल्लल बलागुल